इंतखाब कयो आहे उन वोट लफ़्ज़ न आहिनि उन साॻे दोस्त 2 कलाकनि जे अंदरि कलाक जे अंदरि वरी ॿियो लीडर ख़ुतबा असांजी मुफ़लियत थी आहे हीउ मुंहिंजो अज़ीज़ आहे गुलाम मुस्तफ़ा साहिब मुंहिंजो माइट आहे असांखे इन लाइ इज़त आहे साईं जेको आहे सो मिस्टर अखलाक तुगर साहिब बि असांजो अॼु जो न पुराणो दोस्त आहे छो जो असां ऑप्शन में आल प्राइवेट स्कूल एसोसिएशन में गॾु रहिया आहियूं साईं बि ओनर रहियो आहे प्राइवेट स्कूलनि जो पर मां अर्ज़ु कंदो सो जेके बि तलक कलमी थी आहे उन माफ़ी थो वठां अलाह वॾी महिरबानी जी हिन शेर सां दुख सुखनि जी सूर घोया दुख सुखनि सां तनी जी विरूह महिरबानी पाताल में भंवर भरी आकाश तिनी सदी गालरी राज कांदी रास साईं जतोई साहब के शाबाश जे हिमोबती मिलिया बेहती क़ाबिल इहतराम असांजो सिंध जो बहादुर दिलेर लीडर जेके पूरी सिंध जेको आहे शींहं जी ललकार वारो लीडर सॾे थी साईं सिकंदर अली जतोई साहब मुंहिंजो साईं अॼु खां वठी सदर साईं ज़मीर हुसैन मार साहब ऐं संदसि जेका साईं ज़मीर हुसैन जी काबीना आहे सभिनी खे साईं हज़ूर बख्श खे साईं अखलाक अहमद साहब ऐं सभिनी दोस्तनि खे सलाम पेश कयां थो जेके हिकु पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी हिते आया आहिनि अॼु खां पोइ इंशाअल्लाह असां वचन था कयूं वाइदो था कयूं त पेटे अलिफ जो जेको आइन आहे पेटे अलिफ जो जेको हुकुम आहे साईं उन मुताबिक़ असां उस्तादनि जे कमकार जे हिसाब सां जिते बि उस्ताद हूंदो पूरे ज़िले में उस्ताद जी हर ख़िदमत लाइ असांजी रत सत जान सभु कुझु असांजे उस्ताद लाइ हूंदो इंशाअल्लाह असां पाण में सम्झूं था असांजी जेका दिलेर क़यादत आहे उहा बि असांखे किथे न छॾींदी असांजो साईं सिकंदर अली जतोई साहिब जहिड़ो दिलेर लीडर हुजे ऐं असांजे करे उन दिलेर क़यादत जी अॻवानी में कीअं घर चुप करे वियूं इहो कुझु कोन्हे असां साईं मूं हिकिड़ी सुठी उमेद था रखूं त जेके बि रहियल कम आहिनि असांजा सर्विस स्ट्रक्चर हुजे या ॿिया जेके बि कम आहिनि साईं सभु खां पहिरीं प्रायोरिटी ते उन्हनि खे अवलियत ॾींदो ऐं जल्द खां जल्द उन्हनि जे हल लाइ को न को लाइअमल ठाहींदो असां संदसि ही पूरी टीम न सिर्फ़ ज़िलो घोटकी बल्कि पूरी सिंध साईं सां गॾु हूंदी इंशाअल्लाह गॾु हूंदी वॾी महिरबानी दोस्तनि सिकंदर अली जतोई जिंदाबाद पेटे अलिफ जिंदाबाद पेटे अलिफ जिंदाबाद ज़मीर हुसैन मार जिंदाबाद साईं ज़मीर हुसैन मार जिंदाबाद हाजी शफी मोहम्मद साठियो जिंदाबाद हाजी शफी मोहम्मद साठियो जिंदाबाद हेॾे अचो साईं हेॾे अचो सर हेॾे त सर हा सही सही अस्सलाम वालेकुम दोस्तों पेटे अलिफ ज़िले घोटकी जी अॼु जनरल सेक्रेटरी वसीम कादिर सुमरो ज्वाइंट जनरल सेक्रेटरी फीमेल फौजिया यासीन आराई मालियात सेक्रेटरी नवाब अली शर इंफॉर्मेशन सेक्रेटरी हाकिम लाल ऑफिस सेक्रेटरी आबिद हुसैन ये दोस्त बिना मुकाबले दोस्तों के मुबारक बिलखुसूस साईं सिकंदर अली साहब के भी मुबारक
सदर ज़मीर अहमद साहब जनरेटर साहब ने ऐं हिते मौजूद पेटीएल जो सीनियर असांजो साथी साईं हज़ूर बख्श महर साहब साईं असांजो सीनियर साथी साईं इखलाक अहमद खोखर साहब असांजो सीनियर साथी साईं गुलाम मुस्तफ़ा महर साहब ऐं तालकनि जा ॿिया जेके दोस्त बीठा हो सभिनी दोस्तनि खे मुंहिंजो सलाम। सभ खां पहिरियां मां साईं ज़मीर अहमद खे कैबिनेट खे ऐं घोटकी ज़िले जे सभी उस्तादनि खे साईं जे बेमुक़ाबिले चूंड जे दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद पेश थो कयां ऐं साईं जन मो कवि उमेद थो रख घोटकी ज़िले जे उस्तादनि जे मसइलनि खे हल करण जे लाइ पाण पतोड़ींदा रहंदा अंदर घोट ज़िले जो मोहबत दोस्तनि जे खुलूस अॼु साबित हो त असां सभी जो उभरंदड़ सॼे तरफ़ ऐं असां सभु हिक ई प्लेटफॉर्म ते मुतहद आहियूं ऐं मुतफ़िक़ आहियूं ऐं उस्तादनि जे मसइलनि खे हल करण जे लाइ सभु गॾु करे घोटकी ज़िले जे उस्तादनि जी बिना ज़ात खे ख़िदमत कंदासीं। दोस्तनि कल ताईं भी दोस्तनि का मुक़ाबिलो मज़िया भी हिकिड़ी जमहूरियत आहे पर जेके मुंहिंजा महबूब मां जो नंबर जो मां पंहिंजे महबूबनि सां कयां पर जॾहिं टिनि फॉर्म वारनि महबूबनि सां मां ॻाल्हायो साईं गुल मुस्तफ़ा महर साहब साईं इखलाक खोखर साहब ऐं साईं हज़ूर बख्श साहब टिनि दोस्तनि जेका मूंखे मोट ॾिनी जेका मुंहिंजी इज़त कई जेको एहसान कयो ऐं दोस्त सभु इख़्तिलाफ़ ख़तमु करे हिकु प्लेटफॉर्म ते मुतहद थिया ऐं फार्म सभु दोस्त गॾु आहिनि। राति ताईं जेके दोस्त क्यास आखिर त घोटकी ज़िले में मुक़ाबिलो थींदो जंहिं साईं गुलाम मुस्तफ़ा फार्म उहो साईं तव्हांजे साम्हूं आहे साईं इखलाक अहमद खोखर साहब उहो साईं तव्हांजे साम्हूं आहे साईं इखलाक अहमद खोखर जी फिराक दिलीअ खे मां न पर सभु दोस्त उन खे सलाम था कनि। साईं अब्दुल कुमार नारा फार्म हो मुंहिंजो नंबर अटे न पियो करे पर जॾहिं हुन सां ॻाल्हि थी त हिन महबूब दोस्तनि मूंखे मुल्क जे मोट ॾिनी हो आहे घोट घोड़ा केॾो को वेसा हुआ हली ईंदो हो त आओ बि अॻु भरो थिया मां जे महबूबनि पंहिंजनि महबूबनि घोट में गिरेबान गुलनि जे हारनि सां भरे छॾियो सॼो त तव्हां कुतबो मोहबत जी मोट ॾिनी आहे जेके ॾाढो पाई प्रेमनि तव्हां मोहबती माण्हू जो इहो इताद रहियो त सरकार खां उन्हनि जा मसइला ठके ठोके हल कराईंदासीं। हीअ जेका असांजी इलेक्शन आहे इहा असांजी इलेक्शन आईनी इलेक्शन आहे। हाई कोर्ट सखर जे हुकुम ते इंडस्ट्रीज डिपार्टमेंट खे हुकुम मिलियो आहे ऐं उन्हनि उहा इलेक्शन कराई आहे। हिन आईनी इलेक्शन ते सिंध जो को बि जेकॾहिं उस्ताद ॾाहो उसां बहस त मुंहिंजो बहस फ़ाइदो दलील ऐं दलाल जी सूरत में करण जे लाइ थिया पर हुननि दोस्त हैदराबाद में हुननि जा गुरू इलेक्शन में विया आहिनि हुते जंहिं हारायो आहे कंहिं खटियो आहे ॿई कोर्ट में अदम हिन घोटकीअ जे उस्ताद जो कंदो
तो बड़ा सभिनी दोस्तनि हेॾे साईं जो ज़मीर साहब बाक़ी तव्हां फोटो अंदर पूरी बॉडी सर अंदर हा साईं बाड़ी करो ऐसे चाचो असांजो लव यू हसीम चाचा हसीम हसीम Akhirnya tu habis. Akhirnya kita ada. मां को जो साईं थोड़ी जगह जगह जो